असां पिरालो ख़बर सिलसिलो जारी ख़बर शेयर कंदासीं पिरालो खां। पिरालो बगड़वाल लिंक रोड ते पिरालो पुलिस ऐं ॾुआरी विच में मुबीना मुक़ाबिलो। गिरफ़्तार करण जो दावा। पुलिस पारां हिकु ॾुआरी ज़ख़्मी हालत में संदसि साथी गिरफ़्तार करे हथियार हथ करण जी दावा कई आहे। पिरालो थाणे जे हद में बगड़वाल लिंक रोड ते थियल पुलिस ऐं ॾुआरियुनि विच में थियल मुबीना मुक़ाबिले बाद गिरफ़्तार कयल जवाबदार जी सुञाणप सैफुल्लाह कलोड़ ऐं वसीम कलोड़ तौर ते थी वई आहे। पुलिस ॿुधायो त असांखे इतला मिलियो त ॾुआरी जो टोलो कंहिं ॾोह जे इदाद सां बगड़वाल लिंक रोड ते बीठल आहे, जंहिं बाद असांजे ॼाणियल हथ हंधि वटि पहुतासीं त हथियार पुलिस फायरिंग कई। पुलिस जवाबी फायरिंग करे जंहिं बाद हिकु जवाबदार खे ज़ख़्मी हालत जॾहिं त संदसि साथी गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त ॿिया साथी फ़रार थियण में कामयाब थी विया आहिनि। वॉइस ऑफ पिरालो ब्रेकिंग न्यूज़। पिरालो पुलिस ऐं ॾुआरी विच में लिंक रोड बगड़वाल ते